नाज़रीन अहम ख़बर खे ॾियूं पिया त सामूंडी तूफ़ान जी शिदत में मामूली घटिताई अची वई आहे। बाइपर जो आहे तूफ़ान कराची केटी बंदर खां पुठ ते हटण लॻो आहे। NDMA जी ताज़ी रिपोर्ट मूजिब सामूंडी तूफ़ान हिन वक़्तु कराची खां 370 ऐं केटी बंदर खां 290 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु आहे। कुछ कलाक अॻु सामूंडी तूफ़ान कराची खां 327 ऐं केटी बंदर खां 257 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हो। नाज़रीन एक भेरो ॿीहर खे अहम ख़बर ॾियूं पिया। सामूंडी तूफ़ान जी शिदत में मामूली घटिताई अची वई आहे। बाइपर जो आहे तूफ़ान कराची ऐं केटी बंदर खां पुठ ते हटण लॻो आहे। NDMA जी ताज़ी रिपोर्ट मूजिब सामूंडी तूफ़ान हिन वक़्तु कराची खां 370 ऐं केटी बंदर खां 290 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु आहे। कुछ कलाक अॻु सामूंडी तूफ़ान कराची खां 327 ऐं केटी बंदर खां 257 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हो। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सामूंडी तूफ़ान जी शिदत में मामूली घटिताई अची वई आहे। बाइपर जो आहे तूफ़ान कराची ऐं केटी बंदर खां पुठ ते हटण लॻो आहे। NDMA जी ताज़ी रिपोर्ट मूजिब सामूंडी तूफ़ान हिन वक़्तु कराची खां 370 ऐं केटी बंदर खां 290 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु आहे। कुछ कलाक अॻु सामूंडी तूफ़ान कराची खां 327 ऐं केटी बंदर खां 257 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हो।